जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों अॼु असां ॻाल्हि कंदासीं बहिराणे साहिब जी। जी हाँ दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं असां बहिराणे साहिब जी के पहिरियों ज़मानो हूंदो हो कि को बि असांजे घर में कारज मंगल थींदो हो, चाहे जणिया हुजनि, चाहे को ॿार ॼमे या शादी में हुजे, को बि मांगलिक कार्य हूंदो हो न, त असांजे घर में बहिराणे साहिब खे घुराईंदा हुआसीं ऐं मौजू मचाईंदा हुआसीं। पर अॼु आधुनिक युग जे अंदरि इहे सभु परंपराऊं असांजे द्वारा बंदि थी वियूं आहिनि। अॼु तव्हां ॾिसो था कई कार्यक्रम थींदा आहिनि असांजे घर में, कई अहिड़ा प्रोग्राम थींदा आहिनि, पर असां बहिराणे साहिब खे पंहिंजे घर में न घुराईंदा आहियूं। पर दोस्तों आख़िर छा ॻाल्हि आहे जो असांजा वॾा बुज़ुर्ग बहिराणे साहिब खे पंहिंजे घर में घुराईंदा हुआ ऐं भॻवान लाल साईं जा जयकारा चाराईंदा ऐं मौज मचाईंदा ऐं पंजड़ा ॻाराईंदा हुआ। त दोस्तों इन पुठियां जो राज अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कि आख़िर छा रहस्य आहे जो असांजा वॾा बुज़ुर्ग पंहिंजे घरनि जे अंदरि बहिराणे साहिब खे घुमाराईंदा हुआ। त दोस्तों बहिराणे साहिब घर में घुराइण जे पुठियां हिकिड़ो ॾाढो रहस्य आहे। उहो इहो आहे कि जॾहिं सिंध जी ॻाल्हि आहे, जॾहिं लाल साईं असांजे लाइ करे अवतार वरितनि ऐं जंहिं बादशाह खां असां परेशान हुआसीं, जंहिं असांजो धर्मांतरण बि कयो, मीरक बादशाह, उनखे सबक़ु सेखारे करे ऐं धर्म जी स्थापना करे ऐं पूरे सिंधियुनि समाज खे ख़ुशहाल करे जेॾीमहिल अंतर ध्यान बि थिया झूलेलाल साईं, त कुझु शेवकनि उन्हनि खे चयो कि मालिक अगरि तोखे यादि करिणो हुजे त असां कहिड़े नमूने कीअं तोखे असां ध्यायूं ऐं कीअं तुंहिंजी पूजा आराधना करूं। त उन समय ते लाल साईं जल ऐं ज्योति जी पूजा ॿुधाई कि जिते बि तव्हां जल ऐं ज्योति तव्हां स्थापित करे मुंहिंजो नालो वठंदा त मूंखे तव्हां हाज़िर नाज़िर सम्झंदा ऐं उन जल ऐं ज्योति सां तव्हांजे जीवन जा हर हिकु कार्य थींदा, तव्हांजे घर में सदाईं मंगल रहंदो ऐं ख़ुशहाली रहंदी। त उन खां पोइ ॿुधायो वञे थो कि जीअं लाल साईं असांजा अंतर्ध्यान थिया, उन खां पोइ हिकु शिष्य हुननि जे नाले जो हिकिड़ो बहिराणो ठाहियो। उन बहिराणे जे अंदरि इहे ज्योति ऐं जल जो लोटो थींदो आहे, हिकिड़ी ज्योति पाण जेकी अटे जी ठाहींदा आहियूं, उहा उन स्थापित कई। ऐं पोइ हिकिड़ी परंपरा हली कि जेके बि लाल साईं पंहिंजे घर में घुराइणो हुजे न, त हिन बहिराणे खे तव्हां आमंत्रित कंदा, जेके हर मंदर में अवेलेबल थींदा आहिनि। हिंदुस्तान जे हर झूलेलाल मंदर में बहिराणो हूंदो आहे, पर किथे न किथे असां सिंधी समाज वारा इन परंपराऊं खे भुलिजी वेठा आहियूं। त दोस्तों उन टाइम खां वठी इहा रीति हली कि असांजे घर में लाल साईं खे आमंत्रित करिणो आहे त बहिराणे साहिब खे घुराइणो ई पवंदो। ऐं बहिराणो साहिबु अगरि असांजे घर मां घुमी वेंदो आहे, लाल साईं जा गुणगान थींदा आहिनि, त उन घर में सदाईं ख़ुशहाली रहंदी आहे। उन परिवार जी हर हिकु मनोकामना पूर्ण थींदी आहे, छोकी उन घर जे अंदरि लाल साईं स्वयं पंहिंजा चरण घुमाए विया आहे। जल ऐं ज्योति जे पुठियां ई लाल साईं प्रकट थींदा आहिनि ऐं लाल साईं आहिनि जेका श्री वरुण देव अवतार आहिनि। त दोस्तों इहो ॾाढो वॾो रहस्य आहे कि जॾहिं असांजे घर में बहिराणा साहिबु अचे थो त उन सां गॾु गॾु लाल साईं जा चरण बि असांजे घर मां घुमनि था। त इन नीति खे, इन रीति खे, इन संस्कृति, इन परंपरा खे तव्हां न भुलिजायो ऐं पंहिंजे घर जे अंदरि बहिराणे साहिब खे ज़रूरु घुमारायो। असांजे घर में कहिड़ो बि प्रकार जो को बि कार्य हुजे त सभिनि खां पहिरीं अगरि तव्हांखे यादि करिणो आहे त लाल साईं खे यादि करिणो आहे, बहिराणे साहिबु घुमाइणा। कई जॻहियुनि तां फ़ोन आयो आहे कि असांखे बहिराणो घुमाइणो आहे, पर असां वटि कहिड़े प्रकार जा को नंबर कान्हनि। त दोस्तों इन समस्या जो बि हल आहे असां वटि। असांजी स्क्रीन ते तव्हांखे हिकिड़ो नंबर पिया ॾेखारूं, इन नंबर सां तव्हां बहिराणे साहिबु बुक था करे सघो। जी हा दोस्तों, अगरि को बिल्कुलु ई निर्धन आहे त उन लाइ करे ही बि निःशुल्क बहिराणो साहिबु उन घर में कंदो। ऐं न त इन जो हिकिड़ो क्षणिक मात्र शुल्क आहे, जंहिंसां कि तव्हां ॾाढी आसानी सां तव्हां पंहिंजे घर में बहिराणो घुमाए था सघो, लाल साईं जा पंजड़ा ॻाराए था सघो ऐं पंहिंजे घर जे अंदरि हिकिड़ो चवंदा आहिनि न सुठो माहौल तव्हां जेको पंहिंजे सिंध काठे हलियो आयो आहे उहो स्थापित करे था सघो। त दोस्तों अॼु खां पोइ यादि रहे, असांजे घर में को बि मांगलिक कार्य हुजे त बहिराणे साहिब खे ज़रूरु तव्हां पंहिंजे घर में, जेके बि तव्हांजे आसे पासे में बहिराणे साहिब वारा हुजनि उन्हनि खां तव्हां ज़रूरु घुराईंदा। ऐं हीउ जेको नंबर हले पियो, जंहिं भाउ जो हले पियो, इहो राजस्थान जो अथव। तव्हां राजस्थान में किथे बि हिन खे तव्हां आमंत्रित करे था सघो ऐं बिल्कुलु क्षणिक मात्र शुल्क में। जय श्री झूलेलाल।